हर इंसान जी ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं अहिड़ा लम्हा अचनि था जॾहिं जिस्मानी हदूं पार करणु नामुमकिन लॻनि थियूं, पर उम्मीद हमेशा हिकु नओं दरवाज़ो खोले थी। सिंध इंस्टीट्यूट ऑफ फिज़िकल मेडिसन एंड रिहेबिलिटेशन, जिते हर ॾुख खे मौक़े में तब्दील कयो वञे थो ऐं हर फ़र्द खे ॿीहर ज़िंदगीअ जो हक़ ॾिनो वञे थो। 2007 में क़ाइमु थियल हीउ इदारो पाकिस्तान में फिज़िकल मेडिसन ऐं रिहेबिलिटेशन जो पहिरियों ऐं मोतबर सिविल इंस्टीट्यूट आहे। 2020 में सिंध हुकूमत इन खे ख़ुदमुख्तियार दर्जो अता कयो ऐं हाणे ही HEC तस्लीम थियल डिग्री अता कंदड़ इदारो आहे। हर साल तक़रीबन 60,000 मरीज़नि खे हिते जामे, जदीद ऐं इंसानियत भरियो इलाज मिले थो। सिंध इंस्टीट्यूट ऑफ फिज़िकल मेडिसन एंड रिहेबिलिटेशन में हिक छत हेठि केतिरियूं ई मख़सूस ख़िदमतूं मौजूदु आहिनि। फिज़िकल मेडिसन ऐं रिहेबिलिटेशन जे माहिरनि जी सलाह ऐं इलाज, फिज़ियोथेरापी, ऑक्यूपेशनल थेरापी, रोज़मर्रा जी ज़िंदगी जी सलाहियतुनि खे बहाल करण लाइ स्पीच ऐं आइडियोलॉजी थेरापी ऐं ॻाल्हाइण, ॿुधण ऐं नगलण जी मुश्किलातुनि जो इलाज, प्रोथेटिक्स ऐं आर्थोपेटिक्स, मसनूई अज़वन ऐं सपोर्ट डिवाइस जी फराहमी, ॿारनि जी तरक़ी ऐं सिख्या जी ख़राबियुनि जो मर्कज़, ख़ासि तौर ते ऑटिज़म स्पेक्ट्रम, दिलि ऐं फेफड़नि जी रिहेबिलिटेशन, पाकिस्तान जे पब्लिक सेक्टर में पहिरियों कार्डियक रिहेब सेटअप, कम्यूनिटी बेस्ड रिहेबिलिटेशन, घरनि ऐं ॻोठनि ताईं ख़िदमतूं पहुचाइण। हर ख़िदमत में माहिर टीम, जदीद मशीनरी ऐं मरीज़ मर्कज़ अंदाज़ मौजूदु आहे। रिहेबिलिटेशन इंतज़ामिया जो चवणु आहे त हिते इलाज सिर्फ़ जिस्मानी न पर ज़हनी ऐं जज़्बाती बि आहे। असां मरीज़नि खे सिर्फ़ बहाल न करियूं था, पर उन्हनि खे बि पंहिंजी सलाहियतुनि ते भरोसो ॾियारियूं था। ग़रीब ऐं मुस्तहिक मरीज़नि लाइ ज़कात फंड ज़रिए मुफ़्त या घटि ख़र्च इलाज लाइ बि मौजूदु आहे। असांजी टीम में फिजिसरेस्ट, फिजियोथेरापिस्ट, ऑक्यूपेशनल थेरापिस्ट, स्पीच थेरापिस्ट, प्रोथेटिस्ट ऐं समाजी कारकुन गॾिजी कमु कनि था। सिंध इंस्टीट्यूट ऑफ फिज़िकल मेडिसन एंड रिहेबिलिटेशन सिर्फ़ इलाज जो मर्कज़ न पर तइलीम जो बि घर आहे। हिते डॉक्टर ऑफ फिज़िकल थेरापी, ऑक्यूपेशनल थेरापी, प्रोथेटिक्स ऐं आर्थोपेटिक्स, आइडियोलॉजी ऐं स्पीच लैंग्वेज थेरापीअ जा प्रोग्राम हलंदा आहिनि। सिंध में पहिरियों FCPS रेज़िडेंसी प्रोग्राम बि हिन सेंटर में मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां या तव्हांजो प्यारो कंहिं बि जिस्मानी हद सां विढ़ी रहियो आहे त पोइ देरि न कयो, वक़्त ते ई फ़ाइदो हासिलु करियो।